खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद गंबड़ रिपोर्ट अमीर अली शेख पीटी अल्फ जे मरकज़ी अगवान हाजी शफ़ी मोहम्मद 5 फरवरी ते कराची में हक़ जी हासिलात लाइ सिंध जे उस्तादनि खे आगाही लाइ पूरे सिंध जा दौरा करे रहियो आहे। उन सिलसिले में पीटी अलिफ जो मरकज़ी अगवान हाजी शफ़ी मोहम्मद गंबड़ जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में पहुतो, जिते पीटी अलिफ गंबड़ जे अगवाननि उस्तादनि रोशन अली उॾण, उस्ताद मोहम्मद अरशद आरई, उस्ताद अली हसन मंगी, उस्ताद ज़ुल्फ़कार अली सियाल, उस्ताद अल्लाह बख्श जूनेजो समेत तालके गंबड़ जे सभी उस्तादनि संदन शानदार इस्तक़बाल कियो। पीटी अलिफ जे मरकज़ी अगवान हाजी शफ़ी मोहम्मद उस्तादनि जे मेड़ खे ख़िताब कंदे चयो त 10 फरवरी ते कराची में तारीख़ी धरणो लॻंदो। हाणे हक़ छीनी वठिबा सर्विस स्ट्रक्चर जे इनिशियल डेट खां मुक़ररी टेस्ट पास उस्तादनि जो छियापो आहे। असां सिंध जे टेस्ट पास उस्तादनि जे मुस्तक़बिल जी जंग विड़ी रहिया आहियूं। असां सिंध जे हर बाशऊर उस्ताद खे चवां थो त 10 फरवरी ते को बि उस्ताद घर न विए। मौत क़बूल बाक़ी पंहिंजे हक़नि खां पोइ ते न हटो। हिन वधीक चयो STR पॉलिसी जी आड़ वठी जिबरी बदिलियूं कयूं वयूं आहिनि। उस्तादनि खे टारगेट करे परे बदिलियूं कयूं वयूं आहिनि। अफ़सोस जो फीमेल जूं बि 2 जिबरियूं बदिलियूं कयूं वयूं आहिनि जेके क़बूल न आहिनि। हाजी शफ़ी मोहम्मद वधीक चयो त पीटी अल्फ एशिया जे वॾे में वॾे तंज़ीम आहे। हिन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर तालीम सरदार शाह खे मुखातिब थींदे चयो त तव्हां ॿियनि सूबनि जे उस्तादनि जे हक़नि जी ॻाल्हि करियो था ऐं प्राइमरी उस्ताद पंहिंजे हक़नि खां महरूम आहे। असां सां कयल वाइदा पूरा कयो, न त 10 फरवरी ते दमादम मस्त कलंदर थींदो। इनिशियल अपॉइंटमेंट जो ॿुधायो त जो कोर्ट जो स्टे थियल आहे, कोर्ट नथी कढे। मूं त साईं खे ॿुधायोसीं तव्हांखे जेको फाइनेंस वारा कूड़ ॿुधाइनि था, सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे, इहो सिर्फ़ु पंजाब जे वेटरनरी डॉक्टर ते आयल आहे। कहिड़े भर्ती थो थी सघे, सिंध जे उस्ताद लागू ई कोन थिए ऐं पोइ उनखे बि रेगुलर कयो जो उनखे इनिशियल अपॉइंटमेंट न करे।